सॼी सिंध में जेका सकाफ़ती ॾियारो जेको वॾे धाम धूम सां मल्हाए पियो वञे, इस्लाम कोट जी गर्ल्स जेका स्कूल आहे उते असां मौजूदु आहियूं। तक़रीब मुनक़द कई वई आहे, नंढियूं शागिर्दियाणियूं आहिनि ऐं उते जेका टेबलोज़ पेश कया पिया वञनि। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू हुन ॾियारे खे कीअं था मल्हाइनि। सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहिनि जंहिंमें असां ॾाढा ख़ुशि आहियूं ऐं मल्हाईंदे असां दुनिया ॾो इहो साबित करियूं था त असां सिंध हिकु आहे, सकाफ़त हिकु आहे, असांजी सिंधी ॿोली बि हिकु आहे। असां अॼु कल्चर डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं। असां न सिर्फ़ु इहो सकाफ़ती वेस पातो पर असां पंहिंजे घरनि में बि थरी खाधो बचाए रहिया आहियूं। अजरक टोपी असीं सभु पातो आहे ऐं ॿारनि जाम स्पीचूं टेबलो जाम कया आहिनि जंहिंमें असीं सभु जाम ख़ुशि आहियूं। सिंध सां तमामु मोहबत करूं था ऐं हिनखे असां पंहिंजी ईद ऐं दीवाली वांगुरु मल्हाईंदा आहियूं। सिंधी टोपी अजरक असांजी शान आहे जेको असीं ॾियारो तमामु घणी धाम धूम सां मल्हाईंदा रहे हर साल ते मल्हाईंदा आहियूं। कल्चर डे में जेको आहे हर शइ पंहिंजे तरीक़े सां जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। अवामी आवाज़ जो थोराए थो आहियां जंहिं कारून जे जबल जे इशूज़ खे जेका आहिनि हिन तरीक़े से जंहिं फोरम ते हाईलाइट कयो ऐं हुन सकाफ़त खे बचाइण जे लाइ जेका कोशिशि कई उन ते असीं दाद पेश कयूं था। हीअ धरती सिंध जी धरती आहे। हिन धरती ते उहे माण्हू आहिनि जेके सिंध जी जान माल जो तहफ़ुज़ कनि था ऐं सिंध में रहंदड़ माण्हू हिक ॿिए सां अमन ऐं भाईचारे सां रहनि था। हिननि स्कूलनि में जेका ॿारड़ा आहिनि उहे जेका सकाफ़ती वेश पाए जेका सिंध अमर खे जेका पंहिंजी भेटा पेश करे रहिया आहिनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।